मुझो मकसूद खुलफाए राशिदीन मना पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सब खां वेझड़े सहाबी खलीफा सोम उस्मान बिन अफ़ान जंहिंखे हज़रत उस्मान बिन ज़िन्नुरैन भी चयो वेंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। हिन महीने जी अॼु 10 ज़ुल्हज जो ॾिहाड़ो आहे। हिन महीने जी 18 तारीख़ ते दास्तान तव्हां तारीख़ जा खोले करे ॾिसो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी मज़लूम मदीना जंहिं पंहिंजो माल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते कुर्बान कयो, जंहिं पंहिंजी इज़त ऐं आबरू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते कुर्बान कयो, जंहिंजे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उस्मान उहा ज़ात आहे, उस्मान उहा हस्ती आहे जंहिंजे लाइ रब जा फरिश्ता भी हया कंदा आहिनि। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उलुल अज़म सहाबी आहे। मुझा मोहतरम दोस्तों, तारीख़ी लिहाज सां साल जी शुरुआत खां वठी करे आख़िर ताईं मुहर्रम साल जी शुरुआत आहे, ज़ुल्हज साल जो इख़्तिताम आहे। पहिरीं मुहर्रम खां वठी करे आख़िरी ॾिहाड़नि ताईं कंहिं न कंहिं ॾिहाड़े जे अंदरि कंहिं न कंहिं वक़्त जे अंदरि कंहिं न कंहिं सहाबी जी शहादत जो तज़किरो ज़रूर बज़रूर आहे। पर हिन महीने जी 18 ज़ुल्हज जे ॾिहाड़े ते सुबुह जो 10 बजे हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थी आहे। सभ खां पहिरीं तव्हां असांखे सम्झणो आहे त जेके चंद ख़ुसूसियतूं आहिनि जेके अल्लाह ताला हज़रत उस्मान खे अता फरमायूं उहे ॿिए कंहिं सहाबी जे अंदरि न हुयूं। उन में सभ खां पहिरीं जेका ख़ुसूसियत आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं 2 नियाणियूं यके बाद दीगर हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निकाह में अता फरमायूं। पहिरीं हज़रत रुक़ैया अता फरमायूं जॾहिं उहा बीमार हुजण जे करे वफ़ात करे वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे ॾिसंदा हा त काफ़ी हज़रत उस्मान गमज़दा हूंदो हो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो हज़रत उस्मान खे घुराए करे चयो ए उस्मान इंतहाई गमज़दा ऐं परेशान आहे। चई साईं घरवारी जे वञण खां बाद में उन जे विछोड़े जो जेको सदमो आहे बर्दाश्त कंहिं क़िस्म जो नथो करे सघां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां बाद में पंहिंजी ॿी शहज़ादी जो निकाह हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सां कयो। बाद में उहा नियाणी भी वफ़ात करे वई। मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए उस्मान अगर जेकॾहिं रब साईं मां मुहम्मद के 40 नियाणियूं अता फरमाए हा यके बाद दीगर मां तोखे अता फरमाया हा, छो त तो जहिड़ो बाहया जाको मूंखे कंहिं भी क़िस्म जो न मिलंदो। इन हज़रत उस्मान जी हयाई जी गवाही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾियनि था पिया, छो त हिकिड़ो उसूल ऐं ज़ाब्तो ऐं क़ाइदो आहे तव्हां जेकॾहिं पंहिंजी नियाणी जो कंहिं भी जाइ ते रिश्तो तय कंदा आहियो सभ खां पहिरीं हुन जे अंदरि जेका शइ ॾिसंदा आहियो जेकॾहिं को ग़रीब आहे त गुरबत हुजण ऐब कंहिं क़िस्म जो न हूंदो आहे, मालदार हुजण उहा फज़ीलत कंहिं क़िस्म जी न हूंदी आहे। तव्हां ॾिसंदा आहियो उहो बाहया इंसान आहे, बावकार इंसान आहे, बाकिरदार इंसान आहे, तबियत जे अंदरि हिल्म बरदारी वारो मामलो आहे या न, बर्दाश्त वारो मामलो आहे न या न। ऐलान करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं अल्लाह जे रसूल हिकिड़ी नियाणी अता फरमाई वरी पंहिंजी नियाणी जे वफ़ात करण खां बाद में ॿी नियाणी हज़रत उस्मान जे निकाह में अता फरमायूं। इन शइ मां मालूम थियो त सोने उस्मान जे अंदरि रब साईं उहे सभु सिफ़तूं रखियूं हुयूं जेके इंसान जे अंदरि रिश्ते जे लाइ हुजणु खपनि। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बाहया ऐं जेको आहे सो सहाबी हुयो जंहिंमें पहिरीं ख़ुसूसियत इहा हुई हज़रत उस्मान खे ज़िन्नुरैन चयो वेंदो आहे। ज़िन्नुरैन जी माना 2 नूरनि वारो, यानी हुज़ूर जूं 2 नियाणियूं हज़रत उस्मान जे निकाह जे अंदरि हुयो। हज़रत उस्मान रिश्तेदारी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भी सभ खां वधीक वेझो हुयो। नंबर 1 वालिद साहब जे रिश्तेदारी जे तरफ़ां हज़रत उस्मान जो शजर नसब वञी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मिले थो। जेकॾहिं हज़रत उस्मान जी वालिदा खे वठूं था हज़रत उस्मान जी वालिदा जी रिश्तेदारी भी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वञी करे मिले थी। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासि साबी हिकु ख़ुसूसियत इहा जेका रब साईं हज़रत उस्मान जे अंदरि अता फरमाई उहा इहा त यके बाद दीगर 2 नियाणियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे अता फरमायूं। ॿी ख़ुसूसियत इहा आहे त हिकु दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब ॾिठो
पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख्वाब आयो आ सुबह जो जी उथिया ॾिठो तो मूंखे एहराम पातल आहे एहराम पाए करे मां मके जो तवाफ़ करे रहियो आहियां तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने जी तरफ़ विया आहिनि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ख्वाब जो तज़किरो सुबह जो सहाबा इकराम सां कयो आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां असांखे सम्झणी आहे नबीअ जो ख्वाब वहीअ जे ज़रिए अंदरि हुओ आहे यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ख्वाब ॾिठो सहाबा इकराम खे ॿुधायूं तमाम जो तमाम जेके सहाबा इकराम आहे कमो पेश 1400 सहाबा इकराम एहराम पातो आहे मदीने खां ॿाहिरि निकिरी हिकिड़े हंध ते अची करे एहराम पातो अथऊं सफ़र कंदे कंदे काफ़ी ॾिहाड़ा लॻा हाणे मके ॾे वञिणो आहे उन टाइम मके जे अंदरि जेका बादशाही आहे हज़रत अमीर मुआविया जो वालिद अबू सुफियान उन टाइम मुसलमान कंहिं क़िस्म जो न थियो हुयो मके जो सरदार उहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां ॿाहिरि 4-5 किलोमीटर ॿाहिरि आया सुलह हुदैबिया वारे मक़ाम ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पहुता तॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा इकराम सां मशवरो कयो ए अल्लाह जे रसूल जा सहाबियो हाणे मूंखे इन जाइ ते उमरे करण जे लाइ वञिणो आहे तॾहिं सहाबा इकराम चयो अल्लाह जा रसूल उते जेके रुअसा आहिनि उहे मके जा कुरैश जेके आहिनि उहे अञा ताईं मुसलमान कंहिं क़िस्म जो न थिया आहिनि अमा ईअं जेकॾहिं हलिया वेंदा त जंग वारो मामिलो थी सघे थो बहितर राय इहा ई आहे त तव्हां पंहिंजा कुझु माण्हू मख़सूस मुक़ररु करे उन्हनि जी तरफ़ पंहिंजा माण्हू मोकिलियो उहे वञी करे उन्हनि खे चवनि त भई जंग ते क़िताल कंहिं क़िस्म जो न आहे करिणो फ़क़ति मामिलो इहो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उमरो करिणो आहे तने नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे घुरायो उमर तू मुंहिंजो सफ़ीर बणिजी करे वञनि चई जेकॾहिं अव्हां जो हुकुम आहे त लब्बैक या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरे जी इजाज़त हुजे त मां हिकिड़ो मशवरो तव्हांजे आलो अर्ज़ु रखां तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर ॾे मशवरो चई अल्लाह जा रसूल उमर उहा हस्ती आहे जॾहिं मुसलमान थियो तलवार नियाम मां ॿाहिरि कढी करे मके जी गलियुनि में बीह करे चवंदो हो ख़बरदार जंहिंखे पंहिंजा ॿार यतीम करणा आहिनि उहो इस्लाम जो मुक़ाबिलो करे जंहिंखे पंहिंजी घरवारी बेवाह करणी आहे उहो इस्लाम जो मुक़ाबिलो करे मां हीअं तलवार नियाम ॿाहिरि कढी करे अल्लाहु अकबर जी सदा बुलंद करण वारो मके जा मुशरिक कुंड जे अंदरि मूंखे ॻोल्हींदा हूंदा मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे अवां अहिड़े माण्हू खे मोकिलियो जंहिंजी ॻाल्हि ॿुधी करे जल्दी सुलह जी तरफ़ वञनि असांजो मसइलो बि हल थी वञे त इन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर खे फरमायो उमर उहो माण्हू केरु आहे चए साईं उहो उस्मान बिन अफ़ान आहे जंहिंजा काफ़र भी हया कंदा आहिनि जंहिंजो काफ़र भी ख़याल कंदा आहिनि मुंहिंजी ज़ाती राय आहे अवां हज़रत उस्मान खे मोकिलियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ठीकु आहे हज़रत उस्मान खे घुरायूं हज़रत उस्मान खे घुराए करे फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्मान अॼु तूं मां मुहम्मद जो सफ़ीर बणिजी करे अबू सुफियान वारनि ॾे वञ हे चंद सहाबा इकराम बि वटि असांखे जंगो क़िताल कंहिं बि क़िस्म जो न आहे करिणो फ़क़ति उन्हनि खे एतिरी डिमांड रखणी आहे उमरो करिणो आहे उमरो करे असां उमिरि अरकान उमिरि अदा करे हलिया वेंदासीं बाक़ी कंहिं बि क़िस्म जो कोई बि झगड़ो वग़ैरह न आहे करिणो हज़रत उस्मान फरमायो साईं हाज़ुर आहियां चंद साहबी वठी करे हज़रत उस्मान जॾहिं आयो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उते सहाबा इकराम सां गॾु आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम सां गॾु आहिनि हज़रत उस्मान सहाबा इकराम ॿिया चंद खणी करे आयो आहे अबू सुफियान सां डायरेक्ट अची करे मिलियो आहे अबू सुफियान खे चई ए अबू सुफियान पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे मदीने खां हिजरत करे आयो आहे सुलह हुदैबी जे मक़ाम ते तमाम जो तमाम मुसलमान मौजूद आहिनि असांखे वेड़ कंहिं क़िस्म जी न आहे करणी जंग कंहिं क़िस्म जी न आहे करणी फ़क़ति हुज़ूर खे उमरो करिणो आहे अरकान उमिरि अदा करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया वेंदा तॾहिं अबू सुफियान चयो उस्मान तोजे लाइ ख़्यालु थिए थो पियो जेकॾहिं तूं हेॾा तवाफ़ करणु चाहीं मको मौजूदु आहे तवाफ़ कर तोखे कोई बि माण्हू कंहिं बि क़िस्म जो न रखींदो पर तुंहिंजे साथी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इजाज़त कंहिं बि क़िस्म जी न आहे त हू अची करे तवाफ़ करे तॾहिं होॾा माण्हू जेके वेठा हुया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे मजमे जे अंदरि वेठा हिकिड़ो सहाबी उथी वेठो चई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां एहराम पाए करे हिते इंतज़ार में आहियूं होॾां हज़रत उस्मान हजरे असवद जा बोसा ॾींदो हूंदो सफ़ाए मरवा जे दरमियान में सही कंदो हूंदो काबतुल्लाह जो तवाफ़ कंदो हूंदो त पैगंबर जी ज़ुबान मुबारक मां निकितो चई मुंहिंजी दिलि थी चवे मां मुहम्मद जी दिलि थी चवे त जेसीं ताईं मां मुहम्मद उमिरो न कंदुमि उस्मान उमिरो कंहिं बि क़िस्म जो न कंदो आहे होॾां अबू सुफियान चवे थो उस्मान काबो मौजूदु आहे तवाफ़ करणु चाहे त तोखे इजाज़त आहे हेॾां मोहम्मद मुस्तफ़ा बि ईअं लफ़्ज़ फरमाया
तने हज़रत उस्मान जवाब में अबू सुफियान के चो, ए अबू सुफियान काबो तो मौजूद है तवाफ करण जे ला, पर जैन काबे जो रस्तो मोहम्मद मुस्तफ़ा ॾेखारियो आहे, उस्मान मरी त सघे थो पर मोहम्मद मुस्तफ़ा खां बग़ैर तवाफ नथो करे सघे। गाल समझ में आई है ना। पो रिवायतन लिखियो है होड़ा इन मानुन या गाल मशहूर कई इन्नहु उस्मान कद कुतिला, हजरत उस्मान के कत्ल कयो आ, हजरत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु के शहीद कयो आ। या खबर जने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुती कहीं न कहीं तरीके से कहीं न कहीं ज़रिए से जने पहुती, रिवायतन के अंदर अचे तो उलमाए मुहद्दिसीन फरमाइंदा रसूल के जने या खबर पहुती आ, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक गाढ़ो सुर्ख थी वियो आ। कावड़ जे अंदर जीअं उथिया हिकिड़ो वॾो वण हुयो, उन वण जे अंदर हेठां अची करे बीठा, तमाम जो तमाम साहब इकराम के मुखातब थी करे चयूं ए रसूल जा साहबियो अवां वटि इहा ख़बर पहुती आहे अलाए न हज़रत उस्मान के शहीद कयो वियो आहे, इहा ख़बर कंहिं ज़रिए तां मूं वटि पहुती आहे। तॾहिं तमाम जो तमाम साहब इकराम जो अल्लाह जो रसूल हुकुम कयो छा करणो आहे, चई त तव्हांखे उस्मान जो बदिलो वठणो आहे या न, चई रसूल जो हुकुम ते असां क़ुर्बान आहियूं। तॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आऊं मोहम्मद ऐलान करियां थो पियो जंहिं बि हज़रत उस्मान के शहीद कयो आहे उन जो बदिलो ज़रूर ब ज़रूर वठिजो। हालांकि हज़रत उस्मान शहीद थियो कंहिं क़िस्म जो न हुयो, इहा कूड़ी ख़बर हुई, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक कयो आहे। हिकिड़ो हथ फरमायूं त हे मोहम्मद जो आहे, ॿियो हथ फरमायूं त हे उस्मान जो आहे। इहे सभु साहब इकराम जा हथ अची करे हथनि ते पहुता। हाणे बैयत जारी आहे, जॾहिं इहा बैयत थिए थी पई खुदा जी रहमत जोश के अंदर अची करे कुरान में फरमाए थी यदुल्लाहि फौक़ ऐदीहिम, इन्हनि सभिनी हथनि जे मथां मां रब जो भी हथ आहे। इहा बैयत थी आहे जेकॾहिं तोखे उस्मान जो शान ॾिसणो आहे त क़ुरान मजीद खां पुछा कर, जेकॾहिं तोखे हज़रत उस्मान जे हया ऐं सखावत वारो मामलो ॾिसणो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हज़रत अबू बकर इन बैयत में शामिल आहे, हज़रत उमर इन बैयत जे अंदर शामिल आहे, हज़रत अली इन बैयत जे अंदर शामिल आहे, हज़रत अमीर मुआविया इन बैयत जे अंदर शामिल आहे। वॾा वॾा जलीलुल क़द्र जेके साहबी आहिनि उहे सभु बैयत कंदा। बैयत कहिड़ी ॻाल्हि जी आहे, हज़रत उस्मान जे खून जो बदिलो वठंदासीं। माना जीअं हज़रत उस्मान के शहीद कयो अथऊं असां विढ़ंदासीं, वाह उस्मान तुंहिंजी इज़त ऐं अज़मत पूरी दुनिया के कुर्बान कयां। अॼु अबू बकर भी तुंहिंजे लाइ वेहण जे लाइ तैयार आहे, अॼु हज़रत उमर भी तुंहिंजे वेहण जे लाइ तैयार आहे, अॼु हज़रत अली भी तुंहिंजे क़त्लो क़िताल जे लाइ तैयार आहे। हज़रत अमीर मुआविया जलीलुल क़द्र जेके साहबी आहिनि उहे सभु जो सभु इन शइ जो इतफ़ाक़ कंदा पिया त हज़रत उस्मान जे खून जो बदिलो वरितो वेंदो। बाद में मालूम थियो त हज़रत उस्मान शहीद कंहिं क़िस्म जो न थियो आहे, जंग वग़ैरह कंहिं क़िस्म जी न थी आहे। ख़ुलासे कलाम इहो आहे त मुंहिंजा भाइरो अल्लाह ताला एॾो वॾो मक़ाम ख़ुदा हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला जो बुलंद कयो।